मुंहिंजो नालो रामचंद मोटवाणी, 81 ओल्ड, रिटायर फ्रॉम गवर्नमेंट ऑफ इंडिया, बॉम्बे। असां हीअ जेका ट्रस्ट पाण में ठाही आहे, इहा मुंड खां पाकिस्तान में हूंदी हुई 1926 में। 1926 तंहिंखां पोइ हिते असां हिंदुस्तान में 1956 में बर्पा कईसीं। तंहिंखां पोइ पाण में कुझु मेंबर पाण में गॾिजी करे इहा ट्रस्ट ठाहीसीं, त उन में हे मेंबर हूंदा हुआ पाण में शामिल। डॉक्टर गोविंदराम पंजाबी, हूंदराज चावला, किशनचंद हसीजा, हूंदराज हसीजा, रोचनदास मोटवाणी, तंहिंखां पोइ कन्हैयालाल हसीजा, लोकराम कटारिया, द्वारकादास बजान, इहे मेंबर हूंदा हुआ। तंहिंखां पोइ त इहे आहिस्ते आहिस्ते करे सभु थी भॻवान वटि हली विया। तंहिंखां पोइ पाण में उनजा ॿार आहिस्ते आहिस्ते मेंबर थी विया। उन खां पोइ पाण में गॾिजी करे कुझु मेंबर वधाईंदा विया। जीअं त शौकत पुरसवाणी ऐं उत्तमचंद नागपाल, वरी उनजा ॿार श्रीचंद मोटवाणी, रामचंद मोटवाणी, रमेश मोटवाणी, दीपक हसीजा, तंहिंखां ऐं पंहिंजो रमेश नागपाल, विजय कटारिया, आहिस्ते आहिस्ते मेंबर जुड़ंदा विया। श्री कृष्ण शेवा मंडल, हा, असां उहे क्रियाऊं इहे कंदा। पहिरियों असां पाण में गॾिजी कयासीं। पहिरियों शेवा जो कमु कयोसीं। जीअं त पहिरियों त हे प्लाट वलाड़ियोसीं पाण में। तंहिंखां पोइ हीअ हिकु क़िस्म जो बैरक स्टाइल हूंदो हुयो। उते असां धीरे धीरे वधाईंदा वियासीं। जीअं त उन में असां पहिरियों स्टार्टिंग बाल मंदरु शुरू कयोसीं सिंधी मीडियम में, ऐं नारीशाला शुरू कईसीं। आहिस्ते आहिस्ते इहो वधंदो वियो। तंहिंखां पोइ जीअं वधंदो वियो तीअं असां पंहिंजा प्रोग्राम कंदा रहियासीं। ऐं के असांजा वॾा जेके नाला खयां ॿुधायोमांव, उहे ॿाहिरि साउथ पासे वेंदा हुआ फंड्स कलेक्शन जे ख़्याल खां। आहिस्ते आहिस्ते उहे थोरा थोरा प्रोग्राम करणु लॻा। जीअं त जेके प्रोग्राम थींदा उहे बॉम्बे में हॉलनि में, सनमुखंदा हॉल में, हिते हुते कंदा रहिया। उनमां जेको बि फंड थींदो थोरो आहिस्ते आहिस्ते वधंदो वियो। आख़िरि सभिनी गॾिजी मेंबर चयो असां हिकु छो न बिल्डिंग सुठे नमूने ठाहिरायूं। ओड़े में उहा बिल्डिंग ठही करे आहिस्ते आहिस्ते स्कूल ठहंदो वियो। उहो असांजो स्कूल 1972 में चालू थियो। कयोसीं इंग्लिश मीडियम में। जंहिं साल असां इंग्लिश मीडियम चालू कयोसीं स्कूल, पर गवर्नमेंट असांखे का बि एड न ॾी। जंहिं साल असां 1972 में शुरू कयोसीं, उन में गवर्नमेंट मां असांखे कुझु बि एड न मिली। आहिस्ते आहिस्ते इन में मेन कमु कंदड़ दीपक हसीजा हो बिल्डिंग, ॿिया वॾा, पर ही वॉज एडवोकेट आल्सो, पढ़ियो, उहो बि मेंबर हुयो असांजो। आहिस्ते आहिस्ते एट प्रेज़ेंट हू लखनऊ में रहंदो आहे। सॼी लुक आफ्टर घणो करे सभु मेंबर कंदा हुआ, पर बिल्डिंग जे ख़्याल खां या पुरसवाणी साहिब जे, ही वॉज असिस्टेंट टू पुरसवाणी साहिब आल्सो, दीपक हसीजा। आहिस्ते आहिस्ते कमु वधंदो वियो। आहिस्ते आहिस्ते हीअ मंज़िल ठहंदी वई। आख़िर जूं पघारूं अहिड़े नमूने ॾींदा वियासीं जो सुठे नमूने ॾींदा रहे। पर एट प्रेज़ेंट जेको आहे हुन जूं पघारूं एट लेवल ते थी वई आहे। जीअं त 6 पे कमीशन जे हिसाब सां आहे। 6 पे कमीशन जे हिसाब सां जेके जेके डिमांड कंदियूं आहिनि उहे असां ॾींदा आहियूं। माना हाणे पोइ वरी जेकॾहिं असां CEO बि जेके अपॉइंट कया आहिनि, उनजो सॼो माना हिकु ॼणो नथो करे सघे ट्रस्ट, इन करे असां CEO बि अपॉइंटमेंट कयासीं। आहिस्ते आहिस्ते जीअं, ऐं हमेशह असां 2-3 दफ़ा स्कूल मां जेके स्टूडेंट मैट्रिक में पास थिया आहिनि, 3-4 दफ़ा त 100% पास थिया आहिनि। जीअं ऐं ॿियो असां पंहिंजो हिन जे अपना शादियुनि ते असां पैसा ॾींदा आहियूं। जेका बि असांजी इहा थींदी आहे बजट, माना असांजो हिकिड़ी उहा अलॻि अकाउंट ठहियलु आहे। उन मां आहिस्ते आहिस्ते पैसा करे उनखे ॾींदा। पहिरियों घटि अमाउंट हूंदो, हाणे घटि में घटि हिकु शादीअ जे पोइ असां सिंधी कम्यूनिटी पर्टिकुलर सिंधी, पर ॿियूं जातियुनि खे बि असां उहे 6-6 हज़ार ॾींदा आहियूं। अहिड़े नमूने असांजा कुझु अर्लीअर डेज़ में पुरसाणी साहिबु कुझु फंड्स कया, उहे असां फिक्स्ड, उन मां जेके व्याज ईंदा आहिनि उहे असां उनखे ॾींदा आहियूं। जीअं
गवर्नमेंट में न वञी असां उन सिंधियुनि आहिस्ते आहिस्ते उहा फिगर वधाईंदा विया। अहिड़े नमूने असांजूं घटि में मोर देन 100 शादियूं सॼे साल में थी वेंदियूं आहिनि, जो असां उहे उनखे 6-6 हज़ार ॾींदा आहियूं। ऐं ॿियो असां केतिरियूं मेडिकल फैसिलिटियूं बि, जेको कोई ग़रीब गुरबो हूंदो आहे उनखे असां मेडिकल फैसिलिटियूं बि ॾींदा आहियूं। उते उहे अञा कंटिन्यू हलंदियूं रहंदियूं आहिनि। पघारूं सभिनी तमामु सुठे, ॿियनि स्कूलनि जे भेट में असांजे स्कूल जूं पघारूं तमामु सुठियूं आहिनि। असां कंहिं बि क़िस्म जो डोनेशन बि न वठंदा आहियूं, बाक़ाइदा विदाउट डोनेशन आहे असांजो स्कूल। ट्रस्ट श्री कृष्ण शेवा मंडल 1926 में उते पाकिस्तान में हुयो। उते बि शेवा जा कम कंदा हुआ। पाकिस्तान में शिकारपुर, शिकारपुर सिंध।